ठट्टो। मीरपुर बठोरो में पीपी को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी ते नए पारां कूड़ा केस दाख़िल करण ऐं गिरफ़्तार करण खिलाफ़ पीपी जे वर्करनि पारां नेशनल बैंक चौक खां एहतिजाजी रैली कढी मेन बस स्टॉप ते थी। अब्दुल गफूर मेमण, मोहम्मद कच्छी, अरशाद अली चांडियो, सिद्दीक मेमण, अब्दुल्ला पड़ियार, अली मुराद चांडियो, मोहम्मद ज़िदरो, कादिर जतोई जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त आसिफ ज़रदारी जी गिरफ़्तारी जे सख़्त मज़ामत था करियूं। आसिफ अली ज़रदारी जी गिरफ़्तारी वफ़ाक़ी हुकूमत जी इंतक़ामी कार्रवाई आहे। इमरान खान नेब खे इस्तेमालु करे आसिफ अली ज़रदारी ऐं कारकुननि खे हरासा करे रहियो आहे, पर पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे। उन खे कूड़नि केसनि में ऐं जेलनि जो ख़ौफ़ न आहे। इमरान खान जो आमराना रवैयो जमहूरियत लाइ ख़तरो आहे। हिननि मुतालबो कयो त आसिफ ज़रदारी तां कूड़ा केस ख़त्म करे खेसि आज़ादु कयो वञे। कैमरा टीम सां गॾु मलक मंज़ूर, सोच टीवी, ठट्टो।